ठारू शाह के गोठ पीर पांधी में पानी के बारे वियल पोरियत के क़त्ल किया वियो आहे। मक़तूल के पुट शाहिद राज पर इल्ज़ाम हयो त मुखालफन मुरीद उमर ऐं ॿियनि मुंहिंजे वालिद मोहरम के लठियूं हणी क़त्ल कयो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं ठारू शाह के गोठ पीर पांधी में पानी के बारे वियल पोरियत के क़त्ल कयो वियो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया इन अहम ख़बर बाबति त मक़तूल के पुट शाहिद राज पर इल्ज़ाम हयो त मुखालफन मुरीद उमर ऐं ॿियनि उनजे वालिद मोहरम के लठियूं हणी क़त्ल कयो आहे। इन अहम ख़बर खां अवांखे आगाह कयो पिया ठारू शाह के गोठ पीर पांधी में पानी के बारे ते वियल पोरियत के क़त्ल कयो वियो आहे। मक़तूल के पुट शाहिद राज पर इल्ज़ाम हयो त मुखालफत मुरीद उमर ऐं ॿियनि मुंहिंजे वालिद मोहरम के लठियूं हणी क़त्ल कयो आहे। ठारू शाह के गोठ पीर पांधी में पानी के बारे ते वियल पोरियत के क़त्ल कयो वियो आहे। मक़तूल के पुट शाहिद राज पर इल्ज़ाम हयो त मुखालफत मुरीद उमर ऐं ॿियनि उनजे वालिद मोहरम के लठियूं हणी क़त्ल कयो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे ज्वाइन कयो आहे सन टीवी न्यूज़ के रिपोर्टर सनाउल्लाह चन्नड़। जी सनाउल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ बिल्कुल, ठारू शाह बरसाना पीर पांधी वटि जेको आहे सो मारम नाले राजपाल खे जेको आहे टिनि ॼणनि लठियूं ऐं सरोटा पाणी वारे था खणी हुनखे क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त मक़तूल मारम राजपाल जे जेको पुट आहे शाहिद राजपाल उन ॿुधायो त जेको आहे सो मुंहिंजे पीउ खे राति देरि सां पाणी वारे ते वियल हुयो, जिथे जेको आहे सो राजन पवर ऐं हुनजे ॿियनि साधारण गॾिजी करे मुंहिंजे पीउ खे जेको आहे सो लठियूं कोडियूं हणी ऐं सरोटा हणी ऐं हुनखे जेको आहे ज़ख़्मी करे छॾियो। जेको जयबाज़ ते उते जेको आहे पहुची वियो। जॾहिं अहिड़ो इतलाह जेको आहे भिरिया पुलिस खे ॾिनो वियो आहे ऐं भिरिया पुलिस जेको आहे लाश खणी भिरिया अस्पताल ॾांहुं रवानो कया पोस्टमार्टम लाइ। जी महिरबानी सनाउल्लाह चन्नड़ तफ़सील ॾियण लाइ।